अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़बरदस्त नेक्स्ट एपिसोड जेको किस्ता हाणे अचण वारियूं आहिनि इन जी पूरी मालूमात ॾींदासीं। तकरार ड्रामे जे बारे में ऐं मोहब्बतनि जो माॻ इन जे बारे में भी तव्हांखे नई अपडेट अची चुकी आहे, उहो भी तव्हांखे ॿुधाईंदासीं। मोहब्बतनि जो माॻ ड्रामो आख़िर फरवरी में भी छो न हलायो वियो, कहिड़ी वजह हुआ दोस्तों। इन में काफ़ी रीज़न साम्हूं आया आहिनि, उहे भी तव्हां सां साम्हूं शेयर कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में इन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सके तो शायद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कयो, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कयो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां पहिरियों यको ई ॿुधाईंदो अचां थो, बजटनि जो मसइलो आहे। बजट पेमेंट ते अदाकार ठहनि कोन था, इन जे करे ही ड्रामो जेको मोहब्बतनि जो माॻ यको पोइना थींदो पोइना ई थी वियो। हलणो जनवरी में, जनवरी वियो, हाणे फरवरी स्टार्ट थियो आहे, इन में भी न हलायो आहे। हाणे हिन महीने भी मुश्किल हले, हिन महीने फरवरी में भी कोन हलंदो ड्रामो दोस्तों मोहब्बतनि जो माॻ। इहो बस घणो पोइना करे छॾियऊं, हाणे थी सके तो 2-3 महीननि खां पोइ वञी हलाइनि था हलाइनि। बाक़ी हिन टाइम इन ड्रामे जी का जेको आहे न फ़िलहाल चांस न आहे जेको आहे फरवरी में हलण जो। मोहब्बतनि जो माॻ या तकरार ड्रामो इन्हनि में फाइट जहिड़ो सभु कुझु आहे, ॿिन्ही में ई सेम आहे। लेकिन मसइलो पेमेंटनि जो आहे, ॿियो को मसइलो न आहे। ऐं अदाकारनि जो मसइलो आहे, अदाकार ईंदा त ड्रामो तयारु थींदो न, जे ड्रामो ईंदा अदाकार ठहंदा ई न, ईंदा ई न शूटिंग ते, त पोइ काॾों ड्रामो तयारु थींदो ऐं काॾों उहो ड्रामो हलंदो। हिननि खां तकरार जी शूटिंग पूरी नथी थिए, ॾिठो तव्हां पाण त हफ़्तो तकरार भी रुकिजी वियो हुयो। इन ते नथा पुॼी सघनि त हुन ते काॾों पुॼी सघंदा। अहिड़े हिसाब सां इहो चकर ईअं हली रहियो आहे। असां काफ़ी अदाकारनि सां राबितो कयो, तॾहिं ई मालूमात मिली ऐं तव्हां ताईं पुॼाईसीं। ख़ुदा हाफ़िज़।